बाबा सी मां घर वञा तबियत सही ना है कुछ आराम कया डॉक्टर साहब अज तो इजाजत ॾिनी आहे भले पर बुधाए पो वञ बाबा सी ॿुधायमि त सही त घर वञा हूं ॻाल्हि ॿुधाइण जो चयो आहे बाबा सी मां बरागो सुखड़ आहियां छाजो ॻाल्हि ॿुधायां लॻे थो त धक तुंहिंजे दिमाग़ जा पर्दा खुश करे छॾिया आहिनि अञा सालिम न आई अलाए कीअं बाबा साईं मां त सालनि दिमाग़ आहियां उहे पुछां हिकु त ॿुधाई ॿी छो थो सिधो पुछो त ॿुधायांव पुरोलियूं केरु सम्झे भला हिन अमानत हवेली में पहुचाई आहे कचा त न आहिनि न अहिड़ो कमु कचा कंदा आहिनि छा बाबा साईं पता असां ॻाल्हि करे विझंदा ई ॻाल्हि फाटी पवे नामुमकिन बाबा साईं बाप बि ॿाहिरि न वेंदी पर मां चवां थो त उन्हनि खे घुराए डांडीअ ते गोलियूं हणाए छॾे गोलियूं चङा एवज़ गोलियूं बाबा मूं छा चयो अवल वञी इहो कमु कर ऐं पोइ घर वञी आराम कर ठीकु आहे बाबा साईं ईअं ई थींदो हा मूंखे ॿुधाए पोइ घर वञजां जेको हुकुम बाबा गोहर हुकुम जो गुलाम आहे गोहर जी बाबा साईं गोर पट खे कब्रिस्तान में हुजणु घुर्जे हिते छो आयो हिका ॾेई उतां खां ॿाहिरि कढीसि परवेज़ जो फालतू हमलो करे हिते छो आयो अरे ओ तजी खैरात वठण न ओ तजी खबर ॾियण आयो आहे वो हमलो मूं न कंहिं ॿिए कयो आहे मां इहो ॿुधाइण आयो आहियां पूरी घरां खजी वई आहे तेरा हवेली जी दीवार वटि ख़तम थिया आहिनि हीरल छा थो बकी कंहिंजी हवेली नथो सिधी ॻाल्हि थो कयां असांजे हिन ॻोठ में हिकिड़ी हवेली आहे गोहर मूंखे ॾे रिपीटर हेडर खे जुकाम थियो आहे दवा ले आयो आहे तोही गोर हथे खाली मां भी न आहियां रोकीस रईस रोकीस हा एक कॾहिं नूरीअ जो पेरो हवेली में मिलियो न हीरल मौत जी परवाह खां सिवा सभु कुझु करे गुज़रंदो गोहर जी बाबा साईं ही बचण न घुर्जे जो लाश वाह में लुढ़े वाह में हस्ती अदा सूर तो थी छा सख्त सूर आहे कमल ॿियो न त डॉक्टर सतार खे ॾेखारी आहे ॾेखारींदोमांसि मां दादन तूं पंहिंजो पाण खे नगपाल थो समझी भेण मूमल सां गॾु नूरी खे बि वापसि कर ॿाहिरि निकिर तो तोखे दादागीरी जो दर्स ॾियां हिननि जी इहा जुरत जो मुंहिंजे दर ते कई आहिनि संभाल पुट पाण खे संभाल ॿाहिरि दरवाज़ो बंदि आहे संभाल पाण खे अदा इन गुस्ताखन के मां थी सबक दिया सना संभाल मौसम करंट हमारे घर
जी मां भी आयो आहे कासिम। तू झंप लगा अंदर घर में दाखिल थी तो पर न कासिम, अज खबर पवे त दादन केतिरो दिलेर आ। पोती पाईंदड़ भी मुड़स लटाए सघनि थियूं ऐं ही अंदर लिकी वेठो आ। जेकॾहिं मुड़स आहे त अचे ॿाहिरि त तितर वारी ॿोली सेखारियांसि। फायर एॾा घिटीअ मां बि शुरू थिया आहिनि कासिम, निकिरो त बहितर आहे। तव्हां आया ई थकी थियण जे लाइ हुइसि न, अॻिते मूंसां न ईंदा कयो। कासिम निकर कासिम, ये पैसा जो वक्त न है। निकलने जी करे हलिया हलिया निकलने जी करे। तू हिम्मत न हार मासी, असां दादन ते चढ़ाई कई आहे। कासिम वारा दादन जे ॻोठे काहे विया आहिनि। बादल बादल तू छो न वे? मूंखे तुंहिंजो ओलको हुयो, किथे हारे न वेही। मूंखे छा थींदो? हिकु निंदड़ को साव हेॾनि हांजनि में न टुटो त हाणे। न रो मासी, मुंहिंजी तकलीफ़ में इज़ाफ़ो थो थिए। हिन भेरे दादा ने ज़्यादती कई आहे। मरंदुसि पर खेसि न छॾींदुसि। मूं त इहो तसवर बि न कयो हो त दादन बि ईअं करे सघे थो। नूरी सही चवंदी हुई, नूरीअ सां हू ठीक पेश न ईंदो। मासी, नूरीअ खे कुझु बि थियो त मां पंहिंजी जान तां हथ खणी बि नूरीअ जो बदिलो वठंदुसि। बार बार नूरी ऐं असां सां ज़्यादती थी रही आहे। हाणे मुंहिंजी सह खां चढ़ी वियो आहे मामिलो। जल्दी चे ज़हर खाई मरी वञा, ही बि को जीअण आहे। रुगो ताना तुनका लोक जा। अंदर इज्जत लाइ अलॻि हद। छा बचो आहे बादल? हा मासी, हद थी वई। मुंहिंजो बि कंधु छुड़की पियो आहे, पर मां पंहिंजे लाइ न सही नूरीअ लाइ करणो आहे। न त मुंहुं ॾेई वञण जहिड़ो थी वियो आहे। मूं त हर वक़्तु पे चयो त होशियार रहजो, कंहिं वक़्तु बि झटि लॻी सघे थो। तो न मीरल खे कंहिं तरह माठो कयो त उल्को घटिजी वियो बादल। छा ख़बर त ओचितो झटि लॻी वेंदो ऐं मां बर्बाद थी वेंदसि। थी वेंदी छा मासी, थी वियासीं। अलाए कहिड़नि हालनि में हूंदी मुंहिंजी धीअ। कावड़ ऐं दुश्मनीअ में खयल आहे। मां हर मुमकिन कोशिश कंदुसि मासी, पर छा? बस छॾ, कंहिंखे न ॾुखाए पियो आहे मासी। बादल कीअं बि करे संदसि वापसि कराइसि। हुनजे ईंदे ई हुनजी शादी कराए छॾींदसि। छा कई मीरल? पूरो बंदोबस्त थी वियो आहे रईस। पूरो बंदोबस्त? शहबाज खान ओताक तां थिड़ियो न, समझो जिंदगी तां थिड़ी वियो। 4 दोस्त गॾु कया आहिनि। माना तूं न हूंदे उन्हनि सां? मां त हूंदुसि न रईस। यार मुंहिंजे सब्र जा पैमाना लबरेज थी विया आहिनि। मां थोड़ी देर बि नथो चाहियां। मूंखे बिना देर करे ॾेखार, न त मां को ॿियो बंदोबस्त कयां। ॿियो बंदोबस्त? ज़ाहिर आहे तूं रुगो ॻाल्हियूं पियो करीं, करे त कुझु बि कोन थो सघीं। छा कयो तुंहिंजे ताईं ॿुधाए? रईस हाणे वीरा मैत्री लॻंदी जो शहबाज खान हवेलीअ मां ओताक, ओताक मां लांढी ऐं लांढीअ खां शहर लाइ निकिरंदो वेंदो ऐं नक भर किरंदो वेंदो। पंहिंजे ज़बान खे पाणी ॾेई ॾेखार मीरल, त मञाए, न त टाड़ियुनि में शुमार थींदे।
राजा रईस हमलो थियो आहे। हाँ? कोहर न छड़ जाएसि। तव्हां अण में बीहो त मां हिनजी सार लहां। विया काॾे भॼी विया जा टही विया ॾेढी ज़ुकाम मौला जो छा न दादू आहे न भान आहे वीरल जो निशान आहे पर पोपटी पर पोपटी मीरल पोपटी कीअं पढ़बी आहे पढ़ाण ईंदी आहे पोपटी ओ तूं भला पढ़ा पोपटी वॾेरा अखियों बंद कर अखियों। वॾेरा खुलियल अखियुनि सां पढ़ा त मां बि ॾिसां न पढ़ाई छा थो बंद कर अखियों। मूं ते हमलो थो करी शहबाज खान जा कपकीर। भुलियायो रेस भुलियायो मां त गेरनि जो शिकार कयो पियो गेरनि जो टुड़म मां तो मथे वारे प्याले जो पाणी हारियांसि त ख़बर पइजी वेंदसि त पोपटी कीअं पढ़बी आहे। वीरल सुका थकाणी से तो वनी शहबाज खान के पैगाम दे हेड़ा हेड़ा था परवेज खान ते हमलो कन। मसजिद अस्पताल में आयो आहियां बाबा से मारियो न हूं मारण जे इरादे सां आयो आहीं डेडर हां नानी मासी एडा जाए है धके थानर आई माने कन के टाका हने मुझे टाका टुनी बाबा रे अब नानी मामी जज मासी अब जो खत्म हो आज तरस मिरला मता ही कम दे बुध बुध मिरल रेस छा तो जावे रेस के दे पिस्टल ते रेस के कम चा केड़ो रईस रेस यो हिकड़ो आ परवेज खान बियो वरी केड़ो आ डर मुझे नजर खां वरी ना हाने यो रिपीटरो मुखे दे एडीसी कोन थो मुजो हेडो वात पटियो पियो जण चंदे जी पेती खुली पई आ बंद के और ते करन अच्छे शिकल कम कर कौन खान वनी शिकल गुम तो कया बाकी मुजो धाड़ी ते पियो हूं तो नांग खे मारबो आ रईस तव्हां छॾे ॾिनसि नाग ही ना है असल नाग मारणो आ मिरल इन जी छा है हैसियत झट हणण में कामयाब वञा त पोइ आईंदा ये गुस्ताखी कदे नजर आयो न तो घाट जी वेंदो मिर्चन जिया मां हैरान आहियां नूरी छा मेरे सर तूं कोयले जी खाणनि में लहण जे लाइ त तयार आहीं पर सोन जी खाण खां छिरके थी रेसर मां समझस कोन शहबाज खान वटि सग आहे त तित्र खे गेरे जी ऐं गेरे खे हंच जी ॿोली सेखारे हाउस संदस ॿोली विसारण जी वित आहे शहबाज खान वटि पर अलाए छो हिन पखीअ जे लाइ सोचे कसम खणी छॾियो अथसि त हिनखे कुझु बि नाहे चवणो उनजो सबबु कन खोले बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन करे त शहबाज खान तोखे सिर्फ़ शिकार नथो समझे चाहे थियो त तूं राज़ी थी ऐं हिन हवेली जो हिसो बणिजी ऐं जेकॾहिं हवेली जो हिसो बणिजणो आहे उन जी तौहीन शहबाज खान जी शान ऐं उसूलनि वटां न आहे
रेस ख्वाब त ख्वाब ई आहिनि, ये निंड में हुजनि या वरी जाग में। बिन्ही हालतुनि में ॾिठल ख्वाबनि जूं साबियाऊं शहबाज खान जा कदम चुमंदियूं। मां तोखे कराची वठी वेंदुसि ऐं उते हमेशह जे लाइ तूं सभु कुझु विसारे वेंदीअ। उते दरिया या समुंड आहे रेस? उते वुसतुनि में फैलियल वसी समुंड आहे ऐं टकरीअ जहिड़ियूं नज़र ईंदड़ उन जूं लहरूं आहिनि। पोइ टकरीअ जेॾियूं लहरूं ई मुंहिंजी रहाइश हूंदी। वो वक्त अचे त पोइ सोचजांइ, तोखे न जी का बि गली न मिलंदी। कासिम ऐं ज़फर पुफीअ जे घर ते चढ़ाई कई आहे। हा धीअ, हुनजे दरवाज़े ते भी फायर पे कयूं, मूंखे बची वई चुचकी बस ये सिधियूं ठोकियूं मान। बाबा को घर में कोन हूंदो ऐं मोर्चे खां फायर पे आया। कंहिंजे मोर्चे खां? भेण शबाना जे घर जे मोर्चे तां। इन भूरीअ मेह खे भेण न चओ भेण, मेह जी तो बेइज्जती करी। हेॾे तोखां बि वई। थाणो जे पैर जे नह जे मट बना है या बग्याड़ी। थाणो देस जो दाणो, थाणो सा तो इनखे भेटी। अम्मा पहिरियां ॻाल्हि त ॿुधण ॾे पूरी। हुननि जो हिन घर में नालो बि न खणो, न त ख़बर अथव थाणो जी। ध्यान सां ॿुधो ॿई, उन जो नालो बि खयो अथव न त पोइ थाणो सुझेव थी। हाणे हुन जो नाले वठण खां पोइ ॾंदण ॾेई बात सफ़ा कंदा कयो। ए बुधमान बुधम मट कर, या चू चू बंद कन्ये या खणा बंदूक। पहले बंडिया डांग खणी ॾहेसर बणजी वियो। थाणो तुंहिंजी ने डांग खां डिॼण वारी न है। थाणो थणकिया धणकी न है। मुमल जी बाबा। पुट यो थोरो गारो त ठाहे आ। गारो गारो छा कंदी बाबा? हिन जो यो गुंदीअ जे लीड़े जहिड़ो वात बंद करे ट्रीको बंद कंदोसांस। का महल थिया न ॻाल्हि न मुहाड़, ज़ोरीअ बस मां धणकी आहियां। जेका बि ॻाल्हि करे न असां अध में छुटी ऐं हिन जो रिंगट बंदि ई नथो थिए। सुराब होश सां ॻाल्हाए, होश सां मता परी दुख करी। थाणो न मछरी त सिर सां ॾेई छॾींदई। थाणो धणकिया धणकी न है। हाणी बि ॾिस त हेड़ो बणाए छॾई। मुड़स बि ठाहु को जो थाणो ते थो रोब करी। थाणो धणकिया धणकी न है। दादा ना जी तो बेएहतियाती कई आ। न डॉक्टर, बेहतियाती कोन कई अथमि। कई थई हूंदो छा कई थई। फटो ख़राब थियो आ पोइ थो ॻाल्हि करी। केतिरो चयो मां त हल अस्पताल, जिद करे घर वेही रहे। डॉक्टर सतार, थकु मामूली हो। मूं सम्झो त सुतत छुटी वेंदो। हर मामले लाइ लापरवाही चङी नाहे दादा न। हर हंध हर जाइ पंहिंजी न हलाए पिया। घटि में घटि सिहत जे बारे में त पंहिंजी न हलाए। डॉक्टर जी ॿुध। ॿुधां त अथो, अञा छा ॿुधां डॉक्टर सतार। मूं ते ॾुखिया ॾींहं अची विया आहिनि। शायदि कंहिं बेग़ैरत जी नज़र लॻी वई आहे। कुझु कोन थियो आ। बस कॾहिं कॾहिं माण्हूअ जी सोच ईअं महसूस कराईंदी आ। रिश्तनि जो भरम ऐं लिहाज़ रखबो आ। शाह अब्दुल लतीफ मिठाई न चयो आ, हलो हलो कोरी नाज़ुक जनीनी ॻंढिन सारो ॾींहुं चिनण मूर न सिखिया। छा मतिलबु आहे तुंहिंजो? को मतिलबु कोन्हे। दादा न कमल खे अलाए छा थी वियो आहे। छा? बेहोश थी वई आहे। वारो कर सतार। जी 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 मासी। हलो हलो। भोतार कुछ कयो न त वरी बाहि भड़की पवंदी। छा थियो आ? रोज रोज यो ज़फर ऐं कासिम काहे था पवन ॻोठ में। को रोकण वारो ई कोन्हे। वरी कॾहिं आया? अॼु
मुझे भेण जे घर ते फायरिंग करे विया आहिनि। रईस खे मिनत करे करे ज़बान पची पई आहे, ॿुधे ई नथो। मूं तव्हांखे चयो आहे न त खेनि लेटाए पोइ अची पैगाम ॾे। कयो पाण कुझु कोन ऐं मयार मूं ते। असीं कयूं था, मुंहुं ॾियूं पिया, पर जेसिताईं शहबाज़ खान ऐं संदन माण्हुनि खे सिखत न ईंदी न, तेसिताईं न मुड़ंदा। तॾहिं थो चवां त रईस कुझु कयो कयो। छा कयां मां? शहबाज़ सां छिके ॻाल्हायो। ॻाल्हायो थमांसे, तव्हां पाण मुर्सी कयो त उतां करे न। मूं तव्हांखे घणा दफ़ा चयो आहे त काहे वञी केराए अचोसि त पाण खे छिॿी ईंदसि त लेथड़ियूं पाईंदो। मां चवांसि थो त रहंदो कमज़ोर थो सम्झे। समझंदो कीअं न किबला, हू सम्झे थो त असांजे माण्हुनि में हाल कोन्हे। तॾहिं त हला करे हिते ओताक ते अची ताऊं करे दोसूं था ॾियनि। हा न, मुंहिंजो घोड़ो फबायूं वेठो आहे। कंहिं उन अलाए शहबाज़ खान जे नक में नोड़ी विधी आहे। ही रुगो हिते 50 सूर सुणाइण था अचनि। अड़े तव्हां सूरनि बजाए सेखत ॾियण जो सोचो त सभु सिधा थी वेंदा। मां बंदूक खणी तव्हांजे पारां वञी विढ़ंदुसि छा? ठीकु आहे सर। जी बाबल, तूं उन्हनि खे एहतियात सां सेखत ॾे त दातन जी गिचीअ में पवनि। कंहिंखे सेखत किबला? कासिम ज़फर खे गुस्ताखी करे था वञनि। उन्हनि मां हिक खे लेटाए दलील आहिनि। ऐं मुंहिंजे वकड़ में अचनि शहबाज़ समेत। बाबा साईं विड़ियुसि छा? मीर अली हो परवेज़ ई ॾकनि पिया जे मलेरिया जो बीमार माण्हू न हूंदो आहे। हेर ॼण जनरेटर पियो हले। आखिर गोहर जहिड़ो शींहुं साम्हूं न, का मज़ाक आहे छा? इहो भला उते परवेज़ ऐं मीरल जा हथ ॿधल हुआ छा? खुलियल आहे बाबा साईं, ॿधण जी कोशिश कईमान पर भॼी विया। तोसां घणा हमरा हुआ? हिकिड़ा रांझू लखां दा मट साईं। गोहर खे तव्हां घटि था सम्झो छा? बेवकूफ़ तो मूंखे बेवकूफ़ बणाए। बड़े ॾे तोखे चयो जो माण्हू वठी मात ॾेई मौत ते घाट चाढ़ीनि। ही हुननि खां ज़ोर थी वियो। पक सां त हू हूंदा कोन। जे हुआ बि न त पोइ पंहिंजी बेइज़ती कराए मोटियो आहे। बाबा साईं अबश छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। इहो ॿुधाए त उन्हनि जो बिलो थियो? कंहिंजो रेस? अड़े जिन छोकिरी हवेली पुॼाई थी विया हमल डंड जे हवाले बाबा साईं। पक त चवी? पक सां बाबा साईं। साम्हूं चढ़नि त गोहर खे गोली हणजो। ठीकु आहे, मूंखे राति वञिणो आहे कराचीअ। पोइ हिते के मामला थियनि न त मुड़सीअ सां मूं ॾिजांइ। मुड़सीअ सां घबरायो न बाबा साईं, जेको ईंदो ईअं उॾरी वेंदो। ईअं न त कुटकनि जी वेठो कुटी खाए। कंहिंजी मजाल आहे बाबा साईं गोहर खे कुटकनि जी कुटी खाराए। मां वापसीअ ते न परवेज़ जे मौत जी ख़बर ॿुधां। दादन ठीक न हुयो, उनखे शहर छो मोकिली सतार? मासी हिकिड़ी सुई ज़रूरी हुई, मां ई वञा हा, पर ॿियो कुझु ज़रूरी सुई हणण लाइ मां न वयुसि। पोइ ख़तरो त कोन अथसि? ख़तरो थी सघे थो मासी। न न। जी मासी, तॾहिं त दादन खे मोकिलियो अथमि। हिनखे सदमो रसियो आहे या का ख़तरनाक ॻाल्हि साम्हूं आई आहे। दहशत में संदसि दिमाग़ मुतासिर थियो आहे। घर ते हमलो थियो हुयो, दादन पाण ज़ख्मी हो। घर ते हमलो? इहो त दादा ने ॿुधायो बि कोन। नाहे ॿुधाईंदो। पोइ बचाव त थियो? कमल मोर्चे ते चढ़ी फायरिंग कई। मोर्चे ते? हा, उतां लथी त वाइड़ी ऐं परेशान हुई, सहकंदे बेहाल थी वई। धकु त नाहेसि, पोइ बेहाल छो थी? तुंहिंजी ॻाल्हि वांगुरु ख़ौफ़ ऐं दहशत चढ़ी वियसि वाक़े जे करे। फायरिंग बि तमामु घणी थी सतार। मां न उन्हनि जे ख़ात्मे जी ॻाल्हि कंदो आहियां,
त मासी हर को मूं ते खिलंदो आहे या वरी टोकींदो आहे। असांजे माण्हुनि वटि बंदूक जी ॿोलीअ खां सवा ॿी का ॿोली कोन्हे का। अलाह सानिया ॾींदुनि, तूं कंहिंसां बि न फुटाए पुट, पोइ बि ध्यानु रखजांइ, कमल ठीक त थी वेंदी न। मासी मां छो फिटाईंदुसि? हा अलबत्त तव्हांजे करे टेड़ा पवंदा आहिनि त मुंहुं ॾेई वेंदो आहियां। पोइ बि ध्यानु रखजांइ, कमल ठीक त थी वेंदी न। जी मासी, मूं सुयूं लॻायूं आहिनि, दादन सुई आणे त उहा बि हणंदासीं। अलाह रहम कंदो। ठीकु आहे। उते हूंदो न बाबा साईं, टीवी ते ख़बर ॿुधंदो, वापसी छो 10 मिराग कया अथम 10। अलाए 10 हमरा गॾु कया अथई गौर। तूं ज़फर ऐं ईसन कुझु न कंदो त परवेज़ जो त पेलो करणो आहे न क़स्म। असीं ताड़ में आहियूं रे सर। धूड़ ताड़ में आयोसि? हींअर ताईं त ज़िंदा आहे न। ॿियो मसइलो थी पियो आहे, इन जे लाइ देर थी आहे रे सर। ॿियो मसइलो कहिड़ो? रे सर, नूरी अगवा थी वई आहे। कॾहिं? 2 ॾींहं खनि थींदा। ओए मूंखे न ॿुधायो अथव? 2 ॾींहंनि खां पोइ था ॿुधायो? हेकर खुड़क ते कहाए वियासीं दादन ॾे, पर घरों न निकितो। न त कासिम करनि था, खारे या मारे। ओए काहे पओ सा न घर में, बाक़ी वया छा जे लाइ हुयो? रोटी चढ़ जे लाइ? ज़फर कोन हो छा? ज़फर ऐं ईसन ज़ख़्मी आहिनि रे सर। असुल में आस पास जे घरनि में माण्हुनि फायरिंग कई, उन में ज़फर ऐं ईसन ज़ख़्मी थी पिया ऐं मजबूरन असांखे उतां निकिरणो पियो, न त असां काहे पऊं हा ऐं इहा छोकिरी कढी अचूं हा। हाणे छा कयां? जेको चओ। FIR कटायां दादन ते या हेड़े लाइ माण्हू ॾियाव? जेको चओ। मां त चवां थो त न, दादन जो सिर खणो सिर। ॿियो भेरो बिरादरी सां दादी कई अथई। इहो ई कंदासीं। मात त नाहे वेणो न रे सर। भई वञोसि न, ॻोल्हियोसि मौत जी खोलीअ जो दर। पीछा छो आयो? ईअं ई कबो रे सर, पर आयासीं इन जे लाइ त तव्हां ऐसे छो को चओ। डॉक्टर सत्तार जी फरियाद ते असां ते काह थो करे, तंग थो करे, पलियो पुलिस कयो रे सर। बाक़ी इहो दादन न रहंदो रे सर, न रहंदो इहो दादन। रुगो ज़फर ऐं ईसन खे चाक थियण ॾे।